रतो देरो जी अदालत में हाज़िरी ते वींदे नौ देरो वासी वापारी मुबैना तौर अगवा थी वियो। वापारी लतीफ़ नारेजो जे वारसनि जो चवणु आहे त लतीफ़ नारेजो खे हाज़िरी ते वींदे 8 खां वधीक हथियारबंद ज़बरदस्ती गाॾी में विझी अगवा करे विया आहिनि। खेसि बाज़ियाब करायो वञे। रतो देरो जी अदालत में हाज़िरी ते वींदे नौ देरो वासी वापारी मुबैना तौर अगवा थी वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। नूर मोहम्मद सुमरो लाइन में मौजूद आहे। जी नूर मोहम्मद, छा तफ़सील अहमद? जी बिल्कुल, नवंदेरे जे किरियाने जे वापारी लतीफ़ नारेजो सुबुह रतोदेरो अदालत में हाज़िरीअ ते वञी रहियो हुयो त रतोदेरो हिसाब तां नामालूम हथियारबंद गाॾीअ में खणी फरार थी विया आहिनि। खंडिजी वियल नौजवान जे वारसनि मजीद नारेजो, जब्बार नारेजो, रज़ा मोहम्मद ऐं ॿियनि प्रेस क्लब पहुची एहतजाज कंदे दायो आहे त लतीफ़ नारेजो कांस्टेल ॾोहारी या को अहिड़ो माण्हू न हुयो, हू हिकु वापारी हुयो। लतीफ़ नारेजो हाज़िरीअ ते वियो त रते तेरे जीअं वेगन तां लथो त 8 खां वधीक हथियारबंद उनखे अशी गाॾीअ में खणी विया, जिन मां कुझु माण्हुनि खे सुञातो आहे जेके लाचारी ज़ात जा आहिनि। लतीफ़ नारेजे मुखालफ़नि ममताज़ लाचारी, फरहान लाचारी ऐं हथियारबंद साणु करे अगवा करे विया आहिनि। असां पुलिस खे इतला ॾिनो पर पुलिस बि कार्रवाई न कई। जॾहिं त हिन जे लाचारी बिरादरीअ जे अयाज़ लाचारीअ जे क़त्ल जो केस पिणु खंभिजी वियल नौजवान लतीफ़ नारेजे ते दाख़िल थियल आहे। मुज़ाहिरीन कच्छो ॾेखारींदे चयो त असांजे भाउ लतीफ़ नारेजे खे जवाबदार मारे न छॾनि। इन जे करे DIG लाड़काणो, SSP लाड़काणो खे अपील कई त तहरुक वठी लतीफ़ नारेजो खे बाज़ियाब करायो वञे। जी वॾी महिरबानी नूर मोहम्मद सुमरो तफ़सील ॾियण जे लाइ।